अस्सलाम वालेकुम एवरीवन, तव्हां सभिनी खे इंडस डायलॉग ते भलीकार। कल हिकिड़ी मूवी जो ट्रेलर आयो जंहिंजो नालो आहे फाइटर। तव्हां चवंदो त इंडस डायलॉग पॉलिटिक्स खे डिस्कस कराइण जो इदारो हुयो, अॼु जी मूवी छा आहे। सो मूवी हूं त पूरी दुनिया में मूवीज़ रिलीज़ थींदियूं आहिनि। कुझु जेके आहिनि उहे प्रोपिगेटेड हूंदियूं आहिनि, कुझु में तारीख़ खे टोड़े मरोड़े ऐं हक़ीक़तुनि खे टोड़े मरोड़े पेश कयो वेंदो आहे। सो फाइटर मूवी जो जेको बैकग्राउंड आहे उहो हिकिड़े अहिड़े इंसिडेंट ते आहे जिते हिकिड़ो न्यूक्लियर वार जो ख़तरो हुयो। इहो आउं कोन पियो चवां। जॾहिं 2019 मंझि पुलवामा अटैक थियो ऐं उन खां पोइ इंडिया जेको आहे उहो एयर स्ट्राइक कयूं पाकिस्तान जी टेरिटरीज़ ते, बालाकोट में टू बी वेरी स्पेसिफिक। ऐं उन खां पोइ पाकिस्तान हुनजो जवाबु जेको ॾिनो ऐं अभिनंदन वारो केस, उहो क्राइसिस पैदा थियो ऐं उन क्राइसिस जे नतीजे में ॿिन्ही मुल्कनि जा जेके रिलेशन्स हुआ उहे तमामु घणा बिगड़जी विया। तव्हांखे यादि हूंदो त 2019 जे शुरूआती ॾींहंनि में, यानी फेबरवरी 2019 में हिंदुस्तान जी फ़ौज ते हिकिड़ो मेजर अटैक थियो हुयो पुलवामा में, जंहिंमें 40 जे लॻभॻि हिंदुस्तानी फ़ौज जा माण्हू जेके आहिनि उहे मारिया विया हुआ। ऐं जवाब में हिंदुस्तान रिटेलिएट कयो ऐं उन चयो त असां पाकिस्तान जी टेरिटरीज़ में वञी करे ऑपरेशन कयो हुई ऐं टेररिस्ट कैंप जेका आहे उनखे डिस्ट्रॉय कयो हुई। पर इन हिंदुस्तान जो जेको इहो ओपिनियन हुयो उनखे का बि सघारी क़ुवत सपोर्ट न करे सघी। जेके बि मेजर आलमी सियासत खे ॾिसंदड़ इदारा हुआ, न्यूज़ वेबसाइट्स हुयूं, इवन सैटेलाइट इमेजिस जेके आयूं उन में बि इहा शइ वाज़े कोन थी सघी त ऑपरेशन थियो किथे, ऑपरेशन में केतिरा माण्हू हुआ या छा थियो। उनखे केर बि जस्टिफाई न करे सघियो या उन्हनि जो केर बि प्रूव न करे सघियो इंडिपेंडेंटली। बट ओबियसली तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं बि मुल्कनि में पॉलिटिक्स थींदी आहे त उनखे हू ग्लोबल रंग ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि। तव्हां ताज़ो ॾिठो त मालदीव्स में बि ईअं थियो। सो इहो हिकिड़ो 2019 में क्राइसिस पैदा कयो वियो हो या करायो वियो हो इंडियन प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे तरफ़ां। हालांकि इहो को मुंहिंजो मौक़ुफ़ न आहे या इहो कंहिं अहिड़े माण्हू जो मौक़ुफ़ न आहे जेको पाकिस्तानी रियासत जे मौक़ुफ़ सां हिमायत रखंदो हुजे। बट इहो जेको गवर्नर हुयो एट दैट टाइम, सत्या मलिक आहे, इफ़ आई रिमेंबर हिज़ नेम, उहो हुयो। उन ताज़ो जेको हिंदुस्तानी मीडिया खे इंटरव्यू ॾिनो उन में इहो चयो त इन पूरे ऑपरेशन जी जेका आहे उहो बीजेपी खे या नरेंद्र मोदी खे एटलीस्ट इंफॉर्मेशन हुई। ऐं हू जेको आहे उन चई त एज़ ए गवर्नर मूं चयो त बाबा हिननि खे सिक्योरिटी ॾियो, जेके फोर्सिस वञनि थियूं पियूं, पर उन्हनि खे सिक्योरिटी कोन ॾिनी हुई। दैट मीन्स के उन्हनि खे अहिड़े क़िस्म जो को इशू खपियो पए जंहिं ते हू पंहिंजी इलेक्शन जी पॉलिटिक्स करे सघनि। ऐं तव्हां ॾिठो त पोइ हिंदुस्तान में इलेक्शंस थियूं ऐं इलेक्शंस में मेजॉरिटी सां खटे आई बीजेपी ऐं कश्मीर जो जेको आहे उहो स्टेटस उन्हनि ख़तमु करे छॾियो, जेको स्पेशल स्टेटस हुयो। सो उन अटैक खे पिणु हिकिड़ो इलेक्शन जे लाइ मेथड ठाहियो वियो जीअं इलेक्शन में नतीजा हासिल करे सघजनि। या हाणे जेका मूवी आई आहे, छो त उन पूरो समूरी जेका कार्रवाई बि हिंदुस्तानी कार्रवाई उनखे का इंटरनेशनल सपोर्ट न मिली सघी, या के बि इंटरनेशनल इंडिपेंडेंट धुरियूं जेके आहिनि उनखे वेरीफाई कोन करे सघियूं। ऐं सभिनी चयो त इहो बेसलेस आहे, ट्रुथलेस आहे, इन में का हक़ीक़त न आहे। जॾहिं इहो अटैक थियो त उन ते अपोज़िशन पार्टीज़ इहो चयो त नरेंद्र मोदी या रूलिंग बीजेपी खे हमेशह इलेक्शंस काॻ में को अहिड़ो मुद्दो खपंदो आहे जंहिं ते हू पंहिंजी पॉलिटिक्स करे सघनि। माना हाणे जेको आहे उन रिपब्लिक डे ते जेका इहा मूवी अचे थी पई उन में बि इहो सॼो कुझु ॾेखारियो वियो त कीअं गवर्नमेंट जेका आहे, गवर्नमेंट जो इहो जेको रोल आहे, एटलीस्ट जेको तव्हांखे हुनजे ट्रेलर में नज़र अचे थो त गवर्नमेंट हिते करेजियस कमु कयो। राजनाथ सिंह जो ॾेखारनि था त बाबा हाणे असां रिटेलिएट कंदासीं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त 2024 में इलेक्शंस थियण वारियूं आहिनि। नो डाउट इलेक्शंस में त बीजेपी जी वाज़े फतेह नज़र अचे पई, बट इहे प्रोपेगेंडा या टूल्स हूंदा आहिनि जंहिंखे जेको आहे उहो हुकूमतूं इस्तेमालु कंदियूं रहंदियूं आहिनि। हाणे ॾिसो, हिकिड़ी हुकूमत ख़ातिर केॾो न वॾो रिस्क हुयो, मेजर रिस्क हुयो। लॻभॻि जेका आहे उहो 1 अरब 60 करोड़ पॉपुलेशन या 1 अरब 70 करोड़ पॉपुलेशन ॿिनि मुल्कनि जी आहे। ऐं 1 अरब 70 करोड़ पॉपुलेशन जी लाइफ सिक्योरिटी ऐं उन्हनि ते फोकस करण बजाए उहे आम माण्हू जिन खे शायदि फ़र्क़ु न पवंदो हुजे जंग सां, जेके शायदि जंग न चाहींदा हुजनि, जेके शायदि अमुन चाहींदा हुजनि ॿिन्ही मुल्कनि जे विच में, उन्हनि जे तमन्नाउनि, उन्हनि जे आशा, जेका अमुन जी आशा आहे, उन्हनि जे बरख़िलाफ़ वञी करे फ़ैसिला कया वञनि था, जस्ट बिकॉज़ कि उन्हनि जी पॉलिटिक्स जेका आहे उहो बरक़रार रहे सघे या उहो इक़्तिदार में रहे सघनि।
सो इहो बिल्कुलु अहिड़े क़िस्म जो जेको बि वाक़ियो करे या अहिड़े क़िस्म जी जेका दुनिया पूरी में जेको बि प्रोपेगेंडा करे, इहो प्रोपेगेंडा इंसान दुश्मन प्रोपेगेंडा आहे। ऐं इहो प्रोपेगेंडा जेका आहे उहो अमुन दुश्मन प्रोपेगेंडा आहे। इहो प्रोपेगेंडा कंहिं महिल बि दुनिया खे हिकिड़ी जंग जी लपेट में आणे सघे थी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हीअ मिसइंफॉर्मेशन जो दौरु हले थो पियो, ऐं उन मिसइंफॉर्मेशन जे दौर में हिकिड़ी मेजर मिसकैल्कुलेशन पूरी दुनिया जो अमुन, पूरी दुनिया जी हयाती, पूरी दुनिया जी ज़िंदगी जेका आहे उहो तबाह करे सघे थी। सो असां सिंधी ॿुधंदड़नि जे लाइ या जेको असांजे ॿुधंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ असां हीउ सिलसिलो जारी रखंदासीं, जंहिंमें इन्हनि शयुनि ते पोइ डिस्कस करियूं। इहे जेके हिडन एरियाज़ हुजनि था पॉलिटिक्स जा, उन्हनि ते पोइ असां पंहिंजी राय रखूं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अगरि तव्हांखे हीउ सिलसिलो वणे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो। थैंक यू सो मच।